अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ टीवी सां मां आहियां रहीम सिंधी। सभ खां पहिरीं नज़र विझंदासीं अॼु जी अहम ख़बरुनि ते। कंडोलियार में गंबर जे सहाफ़ी ज़ाहिद ॼामणो ते मुबैना कूड़ो केस दाख़िल करण ख़िलाफ़ कलम धनीन पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे प्रेस क्लब जे सदर गुलाम रसूल नोड़ियो, अब्दुल लतीफ़ क़ाइम ख़ानी, मुनव्विर नोड़ियो, हसरत लगारी, शबीर मशहूरी ऐं ॿियनि चयो त SSP खेरपुर वंगारी बणिजी वियो आहे। सहाफ़ी ते कूड़ो केस दाख़िल कयो वियो आहे। सहाफ़ी ज़ाहिद ॼामणो पारां सच लिखण ते खेनि केस में फासायो वियो आहे, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। इन्हनि IG सिंध खां मुतालबो कयो आहे त SSP खेरपुर खे मुअतल करे सहाफ़ी तां कूड़ो केस ख़तमु कयो वञे। नज़रीन, मीरपुर ख़ासि वेझो ॻोठ पीर अज़ीम शाह में ओचितो घरनि खे बाहि लॻी वई। बाहि लॻण सबबि घरनि में पयल अनाज, बिस्तरा, बर्तन ऐं ॿियो सामान सड़ी रख थी वियो। बाहि वारे ओचितो वाक़े सबबि हिकु औरत सदमे में बेहोश थी वई। इन मौक़े ते मुतासिर नथूमल चयो त ओचितो घरनि खे बाहि लॻी वई, जंहिं करे लखें रुपयनि जो सामान सड़ी वियो आहे। वसवारा असांजी वहर कनि। नाज़रीन, नसीराबाद में नामालूम हथियारबंद फोरू कबाड़ जे वापारी अल्ताफ़ चिंजणी खां हथियार जे ज़ोर ते दुकान तां 2 लख रुपया फुर करे फरार थी विया। नूनादी पाड़े मां कबाड़ जे वापारी अल्ताफ़ चिंजणी पंहिंजे दुकान ते वेठो हो त 2 नामालूम मोटरसाइकिल सवार हथियारबंद फोरू पिस्टल ॾेखारे खांस मोबाइल फोन ऐं 2 लख रुपया फुर करे फरार थी विया। फौरन दुकान में दाख़िल थियण शर्त दुकान में लॻल CCTV कैमरा जूं तारूं कटे फुर करे फरार थी विया। नाज़रीन, बदीन में पीपुल्स पार्टी ज़िले जे एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास ज़िले ऑफिस में मोहम्मद रमज़ान चांडियो जी सदारत में थी गुज़रियो। इजलास में साईं बख्श जमाली, फिदा हुसैन मेंदड़ो, ताज अहमद मल्लाह, MPA तंज़ीला कमरानी, अब्दुल सत्तार मेमुण समेत सभिनी पार्टी एग्जीक्यूटिव कमेटी जे मेंबरनि शिरकत कई। इन मौक़े ते 4 अप्रैल ते शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी योम शहादत जो ॾियारो मल्हाइण जो ऐलान पिणु कयो वियो। इजलास खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त सिलेक्टेड इमरान नियाज़ी हाणे साबिक़ वज़ीर आज़म बणिजी चुको आहे, जंहिंजो क्रेडिट सभिनी अपोज़िशन पार्टियुनि ॾांहुं ऐं ख़ासि करे अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ॾांहुं वञे थो। नाज़रीन, हीअ अॼु जूं अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं असांजो फेसबुक पेज ऐं YouTube चैनल डेली कल्याण।